अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सुबह प्रोग्राम दी न्यूज़ रिव्यू में सनाउल्लाह हाशमणी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, प्रोग्राम में अॼु पाण इंतहाई अहम मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध में कारोकारी जे अमल खे मुंझो न अची सघियो आहे। आए ॾींहुं इहे वाक़िया जेके आहिनि उहे असांजे मुआशिरे में पेश अचनि था। कुझु ॾींहं अॻु जामशोरो में ख़ुदा जी बस्ती जेकी आहे उहो कोटली साइड जो इलाइक़ो आहे, जंहिंमें हिकिड़ो वाक़ियो पेश आयो, जंहिंमें इमरान एरी नाले शख़्स ऐं संदसि घरवारी आलिया ऐं गॾोगॾु ॿिनि ॿारनि खे जेको आहे उहो क़तलु कयो वियो ऐं संदन हिकिड़ी नींगरी ज़ैनब एरी जेकी ॿुधाई पई वञे उनखे जवाबदार अगवा करे विया आहिनि। इलाइक़े वासियुनि इन हवाले सां ॿुधायो आहे त इमरान एरी 8 साल अॻु पसंदि जो परणो कयो हो ऐं हू घरवारी ऐं ॿारनि सां गॾिजी ख़ुदा जी बस्ती वारे इलाइक़े में रहंदो हो ऐं हुननि जी कंहिंसां बि का दुश्मनी न हुई। इलाइक़े वासियुनि हिन वक़्त ताईं जेके शयूं आहिनि उहे ॿुधायूं आहिनि। वाक़ई जो केस बि दाख़िल थी चुको आहे ऐं गॾोगॾु पाण कारोकारी अमल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिकिड़े केस जी सिंध हाई कोर्ट में ॿुधणी हुई, जंहिंजे ॿुधणी जे दौरान अहम रिमार्क्स ॾिना आहिनि सिंध हाई कोर्ट जे जस्टिस निसार अहमद बंबरो साहब ऐं उन्हनि चयो आहे त जेकॾहिं इज़त जे नाले ते क़तल न रोकिया विया त मुआशिरे में मुकमल अफ़रा तफ़री पखिड़िजी वेंदी ऐं कश्मीर में अप्रैल 2023 दौरान पंहिंजी ज़ाल खे क़तलु कंदड़ ग़ुलाम मुस्तफ़ा खे सेप्टेंबर 2024 में उमिरि कैद जी सज़ा मिली हुई। जस्टिस निसार अहमद बंबरो जी सरबराही में बेंच उन जी ॿुधणी कई। न रुॻो उहा बेंच जेको आहे सज़ा बरक़रार रखी आहे, पर खेसि कारोकारी जे इल्ज़ाम हेठि 14 सालनि खां वधीक जेको आहे उहा सज़ा पिणु ॿुधाई वई आहे ऐं हुकुम ॾिनो वियो आहे त ॿई सज़ाऊं लगातार हलंदियूं। इन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंध जे अंदरि कारोकारी वारे जेके केस पेश अचनि था, जेके वाक़िया थियनि था, उनजा बुनियादी कारण कहिड़ा आहिनि ऐं आख़िर इन जेके क़ानून जोड़ियल आहिनि या रियासत इन में मुदई बि थिए थी, पोइ बि जवाबदारनि खे किथे न किथे को बचाव जो दग मिली वञे थो ऐं जवाबदार मंतिकी अंजाम ते नथा पहुचनि, उनजा कारण कहिड़ा आहिनि। ऐं सभ खां पहिरियां पाण जामशोरो वारे केस ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त जामशोरो वारो केस जेको आहे हिन वक़्तु पुलिस उन में केतिरा एफर्ट्स वरिता आहिनि ऐं पुलिस जेको आहे जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छा कयो आहे हिन वक़्तु ताईं। हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि एसएसपी जामशोरो ज़फ़र सिद्दीक़ साहब। ज़फ़र साहब अस्सलाम वालेकुम। जी, क्या हाल है? जी अल्हम्दुलिल्लाह। ज़फ़र साहब, सबसे पहले तो बहुत शुक्रिया, आपने हमें प्रोग्राम के लिए वक्त दिया है। आपसे जानना चाहेंगे कुछ दिन कबल जो हमने देखा खुदा की बस्ती जो इलाका है कोटली साइड का, उसमें एक अलमनाक वाक़या पेश आया, 4 अफराद का कत्ल हो गया, एक बच्ची अगवा भी हो गई। तो उस केस में सर इस वक्त तक क्या डेवलपमेंट है और पुलिस ने जो है कातिल गिरफ्तार करने के लिए क्या इकदाम उठाए? जी, 12 मई को रात तकरीबन 9 बजे के करीब पुलिस को इत्तला मिली कि बस्ती की हदूद में, जो कि पुलिस स्टेशन हमारा कोटरी बनता है जामशोरो में, उसके हदूद में एक घर है जिसके अंदर 4 डेड बॉडीज पड़ी हुई है। तो पुलिस मौके पर पहुंची, क्राइम सीन सिक्योर किया और उन डेड बॉडीज को, जो कि देखने से अपेरेंटली 4 से 5 दिन पुरानी लग रही थी, उसको सिक्योर किया और मुतलका हॉस्पिटल में भेजा, वहां पे पोस्टमार्टम वगैरह करवाया। उस वक्त ये यकीनन एक ब्लाइंड मर्डर केस था और हमारे पास कोई इन्फॉर्मेशन नहीं थी, क्योंकि वहां पे इस कोई भी रिश्तेदार, कोई भी रिलेटिव, कोई भी इवन हमसाये भी इनको इतना नहीं जानते थे, क्योंकि ये 1 हफ्ता पहले ये फैमिली यहाँ पे शिफ्ट हुई थी। बट विद द पैसेज ऑफ टाइम हमें बिट्स एंड पीसेस इन्फॉर्मेशन मिली है, जिससे हमने ये अक्स किया, क्योंकि अगले दिन इनकी फैमिली के कुछ अफराद भी हमारे पास आए और उसके बाद जब FIR हुई तो उनकी वालदा भी, जो मर्द है इमरान साहब जो मकतूल है, उनकी फैमिली जब हमारे पास आई तो हमें काफी इन्फॉर्मेशन मिली। इसमें मेन ये है कि ये अपेरेंटली ऑनर किलिंग लग रही है, क्योंकि इमरान और उनकी जो अहलियां हैं, इन दोनों ने आज से 10 से 11 साल पहले फ्री विल पे मैरिज की थी, जो कि लड़की की फैमिली को शायद वो उससे एग्री नहीं किया था। तो एक एनिमिटी या एक रिफ्लेक्शन इनकी फैमिली में चल रही थी। लेकिन विद द पैसेज ऑफ टाइम ये कभी जामशोरो में, कभी हैदराबाद में, कभी डिफरेंट पार्ट्स ऑफ सिंध या ये रहते रहे। तो ये कि 8 या 7 तारीख को ये इंसिडेंट पेश आया है जामशोरो की हदूद में। हमारी इनिशियल इन्वेस्टिगेशन ये बताती है कि ये लड़की औरत भाइयों ने ये एक्ट किया है और लड़की है। बाद में हमें पता चला कि 3 साल की बच्ची या 4 हमें किडनैपिंग के भी सेक्शंस लगाए हैं। टेक्निकल बुनियादों पर हम इस पे काम कर रहे हैं। जो अभी तक हमारी लीगल फॉर्मेलिटीज है उसको भी हमने पूरा कर दिया है,
और जल्द हमारी टीम डीएसपी साहब की सरबराही में हमने एक इन्वेस्टिगेशन टीम बनाई है। जल्द हमारी टीम जो है बलूचिस्तान के लिए या जहाँ पे मुलजमान मौजूद है वहाँ पे उनको अरेस्ट करने के लिए जाएगी। सही। अच्छा जफर साहब, हमें ये भी बताइएगा कि ये जो कॉज ऑफ डेथ है वो शूट उनको किया गया है या फिर कोई और तरीके कार इस्तेमाल किया गया है इनके मर्डर के लिए? देखिए, जो डेड बॉडीज हमने रिकवर की उनकी इस तरह से नहीं थी कि हम अपेरेंटली कुछ बता सके। पोस्टमार्टम में क्लियर होगा, कुछ भी कहना कब्ल वक्त होगा, लेकिन मौके से हमें कुछ नाइफ्स मिली हैं जिससे हमें लग रहा है कि शायद वो ही इंस्ट्रूमेंट ऑफ मर्डर है। सही। अच्छा, आपका जो है वो लड़के के वर्सा से रब्ता है, तो क्या कोशिश की गई है कि जो लड़की के वर्सा हैं उनसे भी रब्ता किया जाए और इन्फॉर्मेशन इकट्ठी की जाए इस हवाले से? बिल्कुल कोशिश की गई है, लेकिन ये है कि अब वहाँ पे उनसे रब्ता नहीं हो पा रहा। उनके जो नंबर्स हमें अवेलेबल है वो बंद हैं। इवन जो हमें इंफॉर्मेशन मिली थी कि यहाँ किसी और सूबे में यहाँ इस घर में वो रहते हैं, वो भी हमने वेरीफाई कराया, वो घर भी खाली है इस टाइम। सही। अच्छा जफर साहब, एक जनरली मैं आपसे सवाल करना चाहूँगा, हमारे माशरे में आए दिन जो है वो ऑनर किलिंग के वाक़यात पेश आते हैं। कोई मुल्ज़मान को मंतकी अंजाम तक बहुत सारे मुल्ज़मान नहीं पहुँचते, इस वजह से भी लोगों का जो है वो दिल बढ़ जाता है और इस तरह के वाक़यात पेश आते हैं। तो किस तरह से सर ये सोसाइटी के अंदर जो है हम इस ऑनर किलिंग की जो नासूर है इसको ख़त्म कर सकते हैं? देखिए, ये इसका आंसर ऑलरेडी हमारे लॉ में मौजूद है। जो ऑनर किलिंग है उसको सिंपल मर्डर कंसीडर नहीं किया जाता। उसके साथ 302 के साथ 311 पीपीसी का सेक्शन लगता है जो कि इसको नॉन कंपाउंडेबल बना देता है कि अगर फैमिली खुद सेटलमेंट करना भी चाहे तो मुलजिम को कोई रिलीफ नहीं मिलेगी, क्योंकि इसमें स्टेट जो है वो खुद मुद्दई बन जाती है। तो मेरे ख्याल में जितने भी इस तरह के केसेस हैं, अगर उनको प्रॉपर प्रोसिक्यूशन हो और प्रॉपर उनको सजा मिले तो एक डेटरेंस क्रिएट होगी। और मेरे ख्याल में यही एक वे फॉरवर्ड है और इसको हर लेवल पे इसको अपनाना चाहिए। ठीक है, बहुत शुक्रिया ज़फ़र सिद्दीक़ साहब, आपने प्रोग्राम के लिए वक्त दिया। नाज़रीन, SSP जामशोरो ज़फ़र सिद्दीक़ जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिन वक्त ताईं जेकी पुलिस जी अॻु भराई आहे उन ते हुननि सॼी ॻाल्हि ॿोल असांजे साम्हूं रखी ऐं हाणे पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं समाजी अॻवान डॉक्टर आशा धारीजो साहिबु असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे ऐं उन्हनि खां ॼाणण जी कोशिशि कंदासीं त सिंध जे अंदरि हिन वक़्तु जेके कारोकारी या केस अचनि पिया उन जा मुख्य सबब कहिड़ा आहिनि ऐं इन्हनि ते जेको रोकथाम आहे उहा छो न पई थिए। डॉक्टर साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहिबु, वॾी महिरबानी, अवां वक़्तु ॾिनो आहे ऐं इंतिहाई अहम मौज़ू ते अॼु पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया। कारोकारी जा केस वरियनि खां सिंध में थींदा अचनि पिया ऐं मुआशरे में इन अमल खे निंधियो त वञे थो, पर इहो अमल जेको आहे उहो रुकिजे कोन पियो। सिंध हाई कोर्ट जा जज आहिनि जस्टिस निसार अहमद बमरो साहिबु, उन्हनि हिकिड़े केस में रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं इज़त जे नाले ते क़त्ल न रोकिया विया त मुआशरे में अफ़रा तफ़री इहा अञा वधी वेंदी। कुझु ॾींहं पहिरियां पाण ॾिठो त जामशोर में जेको वाक़ियो पेश आयो उन में इमरान एरी संदसि घरवारी ऐं ॿिनि पुटनि खे क़त्ल बि कयो वियो, वरी उनजी हिकिड़ी निगरी खे अगवा बि कयो वियो आहे। मां इन वाक़े ते बि अव्हां खां ॼाणणु चाहींदुमि त अव्हां वटि इन हवाले सां छा तफ़सील आहिनि ऐं गॾोगॾु इन हवाले सां बि असांखे ॿुधाइजो त हीअ जेकी मुआशरे में अफ़रा तफ़री आहे या जेको हीउ अमल रुकिजे न पियो, कहिड़ा सबब आहिनि, कीअं रोके सघिजे थो इन अमल खे? ॾिसो, पहिरियों त तव्हांजी टेलीविज़न जी शुक्रगुज़ार आहियां जंहिं अहम टॉपिक ते, हिन अहम उनवान ते मुंहिंजे ख़्याल में नासूर जहिड़े मूज़ी मर्ज़ ते ही प्रोग्राम रखियो। ऐं उन खां अलावा सिंसवाई ऑर्गेनाइज़ेशन जंहिंजी आउं चेयरपर्सन आहियां, हर साल अंध अखर ॾींदी रहंदी आहे, जंहिंमें मतिलबु अगरि असां 12 मां अगरि 6 कयूं त 6% अधु जेके अधु जे हिसे ताईं उहे जेके क़त्ल वधी रहिया आहिनि ऐं कुझु जेके आहिनि केस रिपोर्ट थियनि था, कुझु त केस रिपोर्ट ई नथा थियनि। ख़ासि करे कचे जो एरिया जेको शाहबेले जो एरिया आहे, जंहिंमें असांजो लाड़काणो, घोटकी, कशमोर, जेकमबाग, शिकारपुर, खैरपुर अची थो वञे। इहो चौगिर्द जेको आहे कचो फिरे थो पियो ऐं पुलिस खे जेको आहे उन में वञण में तकलीफ़ थिए थी, डेड बॉडीज़ वसूल नथी करे सघे पई। घणनि ई केसनि में असांखे शिकारपुर ऐं कशमोर में त डेड बॉडीज़ मिलनि ई नथियूं पियूं। ऐं हाणे वरी जेको आहे त इहे क़त्ल एतिरा वधी रहिया आहिनि जो अॼु घोटकीअ में क़त्ल थियो आहे, कल्ह सांघर टियों ॾींहुं सांघर में 2 क़त्ल थिया आहिनि ऐं 3 ॾींहं अॻु में इहे जामशोरे में क़त्ल थिया आहिनि। त नाक़ाबिले बर्दाश्त जेके आहिनि सूरत हाल आहे असां समाजी अॻवाननि जे लाइ। त असां कॉन्फ्रेंसूं बि कयूं था, असां औरत मार्च बि कयूं था पिया, असां सेमिनार बि कोठायूं था पिया, TV चैनल, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया बि भरी पई आहे, पोइ बि इन्हनि वाक़िअनि में रोकथाम नथी अचे। इन जा मुख्य सबब कहिड़ा आहिनि? सबब इहा आहिनि त क़बाइली निज़ाम ॾींहों ॾींहुं मज़बूत थिए थो पियो। धाड़ेलनि जो अंग तव्हां ॾिसो त उहो कीअं मज़बूत थी रहियो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जागीरदारी निज़ाम ऐं क़बाइली निज़ाम जी ऐं पंहिंजो
कुझु सियासी मतिलबु कॾहिं का पनाह पुश्त कंहिंजी हुई उहा ॿुधायांसि मां त उनजे करे ई पंहिंजो धाड़ेल कल्चर वधे थो पियो ऐं धाड़ेल घणे क़दुरु ई पंहिंजी औरतुनि खे ऑनर किलिंग जे केसिस ते गैरत जे नाले जे केसनि ते क़तल करनि था पिया ऐं उते ई उहे लय मिटी थी था वञनि ज़िंदा लाश पूराया था वञनि। तव्हां ॾिसो असांजे पंहिंजो हेॾे सखर जे पंहिंजो इलाइक़े में संगरार में जेके क़तल थियनि था पिया उन्हनि खे त ज़िंदा औरतुनि खे घुटा ॾेई करे उन्हनि खे धरतीअ में पूरियो थो वञे ऐं उन्हनि जो सुराग नथो मिले। अहिड़ा 2-3 लाश जेके आहिनि त निकिता आहिनि उहे रोड़ीअ में निकिता आहिनि। उन खां अलावा ही क़बाइली मज़बूत क़बाइली निज़ाम आहे, मज़बूत जागीरदारी निज़ाम आहे। उहे ई जागीरदार जेके आहिनि असेंबलियुनि में वेठा आहिनि, कानून पास थियल आहिनि पोइ बि इम्प्लीमेंट नथा थियनि पिया। रियासत जे तरफ़ां FIRूं नथियूं थियनि पियूं, नॉन कंपाउंडेबल सेक्शन नथा लॻनि ऐं वारिस इहा ई ज़िद करनि था पिया त असांजी मुद्दत में FIR थिए। जॾहिं वारिसनि जी मुद्दत में FIR थिए थी पई त तॾहिं जॾहिं उहो पंहिंजो हिकिड़ो कातिल जेको आहे चाचो ऐं कज़न ऐं भाउ जेको आहे सोट मासात जेको आहे उहो आहे ऐं फरियादी बि पंहिंजो पीउ थिए थो पियो त ईअं अॻिते हली उहे जिरगा थियनि था पिया ऐं 6 महीननि में साल में ॾिसो त तव्हां वटि उहे ई जवाबदार उहे ई अक्यूज़ होटलनि में तव्हांखे मिलंदा, समाजी पंहिंजो कमनि कारनि में तव्हांखे अॻु में निर्वाह ॾिसंदा, पर उहे ई माण्हू असां कातिल बि ॾिसंदासीं। असांखे पढ़ियल लिखियल जेको घरनि में पढ़ियल लिखियल जेको पंहिंजो तबिको आहे उन में बि ऑनर किलिंग जा केस थियनि था पिया। उहे घणा ई मिसाल आहिनि, आउं हिते नाला नथी खणणु चाहियां, उन्हनि जा जिन कारोकारी में पंहिंजे न्याणियुनि खे क़तल कयो आहे, पर मर्द बि क़तल थिए थो पियो। तव्हां ॾिसो त सिर्फ़ु औरत शिकार न आहे, इन जो मर्द बि शिकार आहे। त जेसि ताईं ही जागीरदारी निज़ाम न वेंदो, जेसि ताईं सियासत जेकी आहे पंहिंजो उहा न थींदी, सिर्फ़ु सियासी वोटनि लाइ न थींदी ऐं कुर्सीअ लाइ खां सवाइ उहा सिर्फ़ु मर्द खे इस्तेकाम न ॾींदी, औरत खे बि इस्तेकाम ॾींदी, एजुकेशन न वधंदी, जेसि ताईं शऊर न ईंदो, जेसि ताईं मुंहिंजे ख़्याल में अहिड़ा फ़ैसिला न ईंदा कोर्टुनि जे तरफ़ां, तकिड़ा फ़ैसिला, स्पीडी ट्रायल न थींदा। ही 3 साल गुज़री था वञनि, रेप जा केस, हरासमेंट जा केस, कारोकारीअ जा केस हलनि था पिया ऐं जंहिंमहिल वारसनि खे तव्हां ॾिसो त गुरबत जो माहौल आहे ऐं वारसनि खे इंसाफ़ नथो मिले त उहो थकी हारे करे उहे पंहिंजो फ़ैसिले जे तरफ़ रुख करनि था। ऐं वॾेरनि जूं ओताकूं बि सजर आहिनि, तव्हां ॾिसो त ओताकूं कंहिंजूं सजर आहिनि, उन्हनि खे पग जा, उन्हनि खे फ़ैसिले में पैसा मिलनि था, उन्हनि खे ओताकनि जे नाले ते पैसा मिलनि था पिया, फ़ैसिला थियनि था, जाम फ़ैसिला थियनि था। उहे ई वॾेरा जेके घोटकी, कश्मोर, जेकमबाद, कंबर शहदाद, कोट, हाणे ॾिसो त सदफ हासिलो केस हिकिड़ी टीचर हुई, उनखे उनजे फियोंसी क़तल कयो आहे ज़बरदस्ती शादी करण जे लाइ। हिन वक़्त ताईं उहो पुलिस में आहे, उहो गिरफ़्तार न थी सघियो आहे। इंतिहाई शर्मनाक आहे असांजे लाइ, हीउ एॾो अलमियो आहे त उहे कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। 2 महीना केस खे थी विया आहिनि। ईअं ई तव्हां जामशोरे वारे वाक़े जो कयो त यकीन कयो सनाउल्ला त मुंहिंजे जॾहिं मूं इहो ॿुधो 3 ॾींहंनि खां पोइ त मुंहिंजी निड़ीअ मां पाणी न पियो गुज़रे त 4 क़तल, तव्हां पीउ खे बि क़तल कयो ऑनर किलिंग जे नाले ते, तव्हां माउ खे बि क़तल कयो ऐं माउ ॻोरारी हुई, माउ जे पेट में ॿार हुयो ऐं उनजा मासूम 9 ऐं 7 सालनि जा जेके आहिनि ॿार उहे बि तव्हां क़तल कयो, सॼो घर तव्हां ख़तमु कयो। ही कहिड़ी गैरत आहे? अच्छा डॉक्टर साहब, तव्हांखे मतिलबु पाण ते नथी अचे जॾहिं तव्हां 4 शादियूं कयो था, सुरे तां रखो था पिया, तव्हांखे उन ते गैरत नथी अचे। हिकिड़ी न्याणी जॾहिं पंहिंजो शरई हक़ घुरे थी, कानूनी हक़ घुरे थी, आइनी हक़ घुरे थी, हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत तव्हां ॾिसो, तव्हां उन ते बि नथा हलो। तव्हां ॾिसो आईन आहे असांजो, तव्हां उन ते बि नथा हलो। तव्हां जेके इख़लाक़ी क़दर आहिनि उन ते बि नथा हलो, समाजी क़दर आहिनि उन ते बि नथा हलो। त हीउ जेको केस आयो जामशोरे वारो, आलिया वारो ऐं पंहिंजो एरी अदा वारो, इहो केस जॾहिं आयो त उन खां पोइ मूं फैमिली सां उन ई वक़्तु राब्तो कयो। फैमिली ओस्ता मोहम्मद बलोचिस्तान जे बॉर्डर जी आहे ऐं उन्हनि उहे चवनि पिया त असां सरकारी मुद्दत में FIR न कटाईंदासीं, छो त उहे चवनि पिया इहे केस रोलड़े जो शिकार थी वेंदा। पोइ मूं उन्हनि खे सम्झायो ऐं उन्हनि खे असां पंहिंजो फैसिलिटेट कयो। असां सुप्रीम कोर्ट जे वकीलनि सां ॻाल्हायोसीं, मीर मंगलियो सां ॻाल्हायोसीं, सभिनी उन्हनि खे चयो त रियासत जे तरफ़ां FIR थींदी, 311 नॉन कंपाउंडेबल सेक्शन लॻंदो ऐं पंहिंजो हिननि जूं गिरफ़्तारियूं जल्द थींदियूं। पर असां मजबूर आहियूं इन सोचण ते त बलोचिस्तान जे बॉर्डर ते ऐं हू बलोचिस्तान हाणे फरार थी विया आहिनि, उहे जेके जवाबदार बुरड़ा आहिनि, उन्हनि ताईं छा पुलिस पहुची सघंदी?
इहो हिकिड़ो वॾो सवाल आहे। मां तव्हांजे चैनल जे पंहिंजे तवसुक सां चवां थी त छा उन ताईं पुलिस पहुचंदी? छा असांखे इन्हनि 4 ॼणनि हिक 5 जेको माउ जे पेट में क़तल थियो उनजो ऐं 6 जेकी ज़ैनब गुम आहे पंहिंजो उनजो छा असांखे उहा न्याणी हिन वक़्त ताईं उनजो को पतो न पियो आहे त उहो किथे आहे? उनजी छा एॾी पुलिस जी पंहिंजो तरक़ी थी आहे, AI जो दौर आहे ऐं पंहिंजो एॾियूं पंहिंजो तरक़ियूं थियनि थियूं पयूं इन्हनि सॼनि शयुनि जे हुजण जे बावजूदि छा उहा ज़ैनब ज़िंदा बि आहे या न आहे? उहा कीअं हूंदी, कहिड़े हाल में हूंदी? असांखे इहे फ़िक्र आहे त उहा न्याणी बाज़ियाब थी वञे। असांखे इहा फ़िक्र आहे त अक्यूज़ जेके आहिनि गिरफ़्तार थियनि। छा पुलिस असांजो साथ ॾींदी? वारसनि असां ते एतमाद कयो, वारसनि पुलिस ते एतमाद कयो, वारसनि वकीलनि ते एतमाद कयो ऐं उन कल्ह जेकी आहे राति जो इहा FIR थी उन्हनि जवाबदारनि ते रियासत जी मुदयत में 311 बि लॻो ऐं असां सां IG तमामु घणो कॉपरेट कयो। IG सिंध गुलाम नबी मेमन साहब खे जॾहिं असां चयोसीं त हीअ असां रियासत जे तरह FIR कराईंदासीं त उन्हनि चयो त बिल्कुलु असां तव्हां सां एज़ पर लॉ गॾु आहियूं। त उन्हनि असां सां ॾाढो कॉपरेट कयो ऐं SSP खे बि असां इहा गुज़ारिश कंदासीं त हाणे मतिलबु घणो थियो ऑनर किलिंग जा केस गिरफ़्तार थियनि ई कोन था। घणनि केसनि में FIR रियासत जे तरफ़ां थियनि थियूं। घोटकिया, कशमोरा, जेकमबाद, उत्तर सिंध, औरतुनि लाइ मर्दनि लाइ मक़तल गाह बणियल आहे। जेको पसंदि जी ॻाल्हि थो करे, हक़ जी ॻाल्हि थो करे, उनखे कारोकारी जे नाले सां क़तल थो कयो वञे। ऐं अॼु जेको क़तल थियो आहे त उन घोटकीअ में उनखे ख़ुदकुशीअ जो नालो ॾिनो वियो आहे। हाणे क़तल खे ख़ुदकुशी, ऑनर किलिंग जे क़तल खे ख़ुदकुशियुनि जा नाला ॾिना था वञनि ऐं जहिड़े तरीक़े सां जामशोर में कातनि सां उन्हनि खे क़तल कयो वियो ऐं उहे डेड बॉडी जेके उते वियल माण्हू हुया उहे चवनि पिया असां ॾिसी नथा सघूं। सच पुछो त क़यामत आहे। सही। अच्छा डॉक्टर साहब, जीअं अवां इलाही अहम जेको आहे सो मौज़ूअनि ते ॻाल्हायो ऐं जेके शयूं पॉइंट आउट करायूं, यकीनन इहे सभु हक़ीक़तूं आहिनि। पर ॿिए पासे पाण ॾिसूं था त कानून जेके जुड़ियल आहिनि कारोकारी जी रोकथाम लाइ या जेके जवाबदारनि सज़ाउनि जे लाइ उन्हनि ते अमल कोन पियो थिए। सरकारी मुदयत में जेकॾहिं FIR थियनि पियूं त अॻिते हली करे उहे कानून जेके पकड़ खां जेके आहिनि जवाबदार उहे या त कानून जी पकड़ में अचनि नथा या वरी उहे जेके आहिनि उन्हनि खे किथे न किथे वरी लीगली को रिलीफ मिली वञे थो। किथे सम्झो पिया त ज़िम्मेवार केरु आहे जेकॾहिं इहे के जवाबदार जेके कानून पकड़ खां आजा आहिनि या जिन खे सज़ा नथी मिली सघे? ज़िम्मेवार रियासत आहे या किथे के ॿिए हंधि का लैक आहे जंहिंजे करे हीउ सॼो जेको क़तल वारो जेको कुदो अमल आहे कारोकारी वारो इहो अञा रुकिजी न सघियो आहे? ॾिसो, हिकु त रियासत ज़िम्मेवार आहे। रियासत जी ज़िम्मेवारी आहे त हर फ़र्द जेको आहे उनखे पंहिंजो साफ़ सुथरो माहौल मिले, हिकिड़ी ज़िंदगी मिले। रियासत जो इहो डाउनफॉल आहे त जॾहिं पंहिंजो उहो क्लाशनकोफ खणी, हथियार खणी, काट खणी हिकिड़े आम माण्हू खे क़तल करनि था पिया ऐं पुलिस पहुचे ई नथी। पुलिस खे ख़बर ई न आहे। 3 ॾींहं गुज़री था वञनि जॾहिं उहा मीडिया में ख़बर नशर थिए थी पई, उहा पंहिंजो किन ज़रियनि जे साम्हूं सोशल मीडिया ते अचे थी या एक्टिविस्ट सां ॻाल्हि था कयूं। उनखां पोइ फरियाद में देरि कई थी वञे, उन में जेकी FIR आहे उन में देरि लेट थो कयो वञे। उनखां पोइ पंहिंजो वॾी ॻाल्हि इहा आहे त रियासत जो इहो डाउनफॉल आहे त उन्हनि इस्पतालनि में जेको पंहिंजो उन्हनि में मेडिको लीगल करनि थियूं पयूं, जेके पोस्टमार्टम करनि थियूं, उहो इन्हनि उत्तर सिंध में उहे या असां लाड़ में थर में उहे डॉक्टराणियूं लेडी डॉक्टर आहिनि ई कोन। औरतुनि जो पोस्टमार्टम करण लाइ लेडी डॉक्टर आहिनि ई न। यकीन कयो त कशमोर ऐं जेकमबाद जूं लाड़काणे या सखर अचनि थियूं पयूं ऐं उहो ॾींहं जो या रहीम यार ख़ान वञनि थियूं पयूं। त इहा रियासत जो डाउनफॉल आहे त उहे उते पंहिंजो भर्ती हुजण जे बावजूदि, उते उन्हनि जी नौकिरी हुजण जे बावजूदि उहे उते छो न आहिनि? राति जे टाइम छो न आहिनि? ॾींहं जे टाइम छो न आहिनि? उहे लेडी डॉक्टर छो न आहिनि? उहे कागज़नि में त मौजूदु आहिनि पर उहे असांखे कराची मिलंदियूं, इस्लामाबाद मिलंदियूं। सेकेंड थिंग त रियासत जो डाउनफॉल आहे। रियासत पंहिंजी ज़िम्मेवारी क़बूल करे त हाणे जेके केस थियनि था वधनि था उन्हनि जी रोकथाम करणी पवंदी। ऐं ॿियो इहो आहे त स्पीडी ट्रायल थियनि। कोर्ट जे तरफ़ां तमामु सुस्ती जेकी आहे भरिती वञे थी पई। डिघा केस हलनि था, तारीख़नि जे पुठियां तारीख़ूं अचनि थी पयूं। वारस थकी था पइनि, थकी करे हू छा तरफ़ वञनि था, जिरगे तरफ़ वञनि था। ॿियो क़बाइली ऐं जागीरदारी निज़ाम आहे जेको असांजी मतिलबु उन्हनि वारसनि जी उन्हनि जी पंहिंजो जी जेल चिॿी कयूं बीठो आहे ऐं जवाबदारनि खे
मतिलबु हेठो पेरनि जे हेठो सिरूं ॾेई मथे कयूं बीठो आहे त फ़ैसिलो थींदो, कुझु बि न आहे। ऐं यकीन कयो त सभ खां अॻु में जॾहिं क़तल थियनि था त उनजे उन इलाइक़े जे SHO खे ख़बर पवे थी पई, उनजे चङे मुड़ुस खे ख़बर पवे थी पई, ऐं हीअ गठजोड़ थी करे क़तल थिए थो त सुभाणे फलाणे जी ज़ाल क़तल कई वेंदी, धीअ क़तल कई वेंदी, माउ क़तल कई वेंदी। 50 सालनि जूं माइरूं क़तल कयूं थी वञनि ऑनर किलिंग केस में। अॼु घोटकीअ में केस थियो आहे त अॼु पुलिस ऐं सभु चवनि था पिया त हीअ जेको आहे ख़ुदकुशी आहे, पर मूं SSP सां ॻाल्हायो आहे त तव्हां हिन जो पोस्टमार्टम करायो ऐं उनजी जांच करायो, हीअ ख़ुदकुशी न आहे। हर केस में तव्हां ख़ुदकुशी ज़ाहिर था कयो, ख़ुदकुशी न आहे। पर SSP तमामु सुठा आहिनि, उन्हनि बि यकीन ॾियारियो आहे त डॉक्टर साहिबा असां कोशिशि करे रहिया आहियूं, पोस्टमार्टम थींदो ऐं हर तरह सां जेको आहे त उहो कानून मुताबिक़ हलबो। पर घणनि केसनि में असांजा जेके आहिनि, मां ॾाढी पंहिंजो हुन में माज़रत सां चवां थी त असांजे कानून लागू कंदड़ इदारनि, इंतिज़ामिया जा, SSP जी, उहे बि पंहिंजो ऐं SHO हेठो अमलो जेको आहे उहो उन में नरमी नथो बरते, उहो उन में पंहिंजे कानून ते नथो हले पियो। नरमी छा बरते, उनजो फर्ज़ु आहे त उहो कानून ते हले। उहे जेके माण्हू अचनि था पिया ऐं कुझु कॾहिं का फ़ोन अचे थी त मुंहिंजी ज़िंदगी ख़तरे में आहे, मूंखे बचायो वञे, त हू चवंदा एड्रेस मोकिलियो। हाणे हू हुनजी ज़िंदगी ख़तरे में आहे, हूअ लफ़्ज़नि में चवे थी पई, अहिड़ा घणा केस मुंहिंजे साम्हूं आया आहिनि, हू लफ़्ज़नि में बयानु करे थी। हाणे त तव्हां गूगल ते हुन वटि आहे कोन मैप, त उहा ॻोठ वारी औरत तव्हां हाणे उहा मोकिले, लोकेशन मोकिले, हुन वटि उहो सॼो कुझु त आहे कोन। त माना एॾे सुकून सां पिया आहिनि, एॾे सुकून सां पिया आहिनि थिया। ऐं पुलिस जे हेठे अमले जी पंहिंजो मुंहिंजे ख़्याल में उहा सुस्ती आहे, ऐं कोर्टुनि जी सुस्ती आहे। SPD ट्रायल नथा अचनि ऐं उन्हनि कोर्टुनि में केस हलाया वञनि ऐं उन्हनि खे सज़ाऊं अचनि। जेसिताईं सज़ाऊं न ईंदियूं, मिसाल न ठहंदा, इहे ईअं ई क़तल थींदा। तालीम अचे, सुजागी अचे ऐं कमु करण। हिन वक़्तु सोशल एक्टिविस्ट असांखे हैदराबाद ऐं कराची में कमु करणो न आहे, असांजो ऐं तव्हांजो फर्ज़ु आहे त असां ॻोठनि में वञूं, अवेयरनेस पहुचायूं, शरई आइनी अवेयरनेस पहुचायूं, असां तालीमी अवेयरनेस पहुचायूं ऐं असां सुजागी आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके वकील आहिनि, जेके पंहिंजो विक्टिम साइड जा थियनि था पिया, उहे फीसियूं एॾियूं ॻरियूं था वठनि पिया जो उहे जेके आहिनि वारिस आहिनि, उहे वीचारा उन में रफ़्तार में उन लाइन में नथा हली सघनि। उहे घर विकिणी था छॾनि पिया, उहे तबाह था थी वञनि पिया, तॾहिं बि उन्हनि खे जेसिताईं को एड नथी मिले उहो केस नथो हले पियो। नाज़िम जोखे जो केस तव्हांजे साम्हूं आहे, रियासत जे तरफ़ां FIR न थी, वारिस ठही विया। फातिमा फरड़ो जो केस तव्हांजे साम्हूं आहे, वारिसनि जे रियासत जे तरफ़ां FIR न थी, वारिस ठही विया। त अहिड़ा केस असां वटि उहो आहिनि त जॾहिं एक्टिविस्ट, सोशल मीडिया सभु हुन पासे बीठा हूंदा आहिनि, वारिस ठही वेंदा आहिनि। त हीअ रियासत जी ज़िम्मेवारी आहे, रियासत पंहिंजी ज़िम्मेवारी क़बूल करे, इंतिज़ामी इदारा क़बूल करनि। ऐं वॾी ॻाल्हि त इन्हनि इलाइक़नि में वुमेन पुलिस थाणा कोन्हनि, पुलिस स्टेशन कोन्हनि का, उन्हनि में वुमेन कांस्टेबल कोन्हनि। हर ज़िले में तव्हांखे 3 वुमेन कांस्टेबल मिलंदियूं। हाणे उन में थाणा ॾिसो तव्हां केतिरा आहिनि, वुमेन 3 कांस्टेबल किथे रखंदा, ऐं राति जो उहो अची नथियूं सघनि। त औरत जॾहिं का औरत ज़िंदगी बचाइण लाइ थाणे ते पहुचे थी त उनखे थाणे में रहणो थो पए। ऐं मेल जेके असांजा कांस्टेबल आहिनि उन्हनि सां उनखे गुज़ारणो थो पए। त फीमेल लेडी कांस्टेबल किथे आहिनि? ऐं घणियूं मां नाला न खणंदसि, हाणे घणनि ज़िलनि में आहिनि त उहे सोर्स ते घर वेठियूं आहिनि। कश्मीर ज़िले में हिन वक़्तु मां नालो नथी खणां, जेकी पंहिंजो वुमेन प्रोटेक्शन सेल जी इंचार्ज आहे, उहा घर वेठी आहे सखर में। तव्हां इहे छा कयो आहे, छा मश्करी आहे रियासत सां? डॉक्टर साहब बस आख़िर में मां अव्हां खां ॼाण चाहींदुमि, जीअं अव्हां सुजागी जी ॻाल्हि कई ऐं अव्हां ॿुधायो बि पिए त तव्हां सेमिनार बि कोठायो पिया, जेको आहे तक़रीबूं बि थियनि पियूं, पर अव्हां सम्झो पिया त जेके असांजा उत्तर सिंध वारा इलाइक़ा आहिनि जिते अक्सर वाक़िया पेश अचनि था, उते आगाही जे लाइ रियासत खे, हुकूमत खे, इदारनि खे छा करणु घुरिजे, कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि जंहिंसां इन सॼे अमल खे निंधियो वञे ऐं इन सॼे अमल में घटिताई अचे? ॾिसो, हीउ वक़्तु अहिड़ो आहे जंहिंमें सभिनी असां पंहिंजे मुखालफ़तनि खे हिकु पासे रखी असांखे हिकिड़ी ज़बरदस्त जेको आहे प्लानिंग तहत असांजे पुलिस इंतिज़ामिया खे, सोशल एक्टिविस्ट खे ऐं सियासी अॻवान खे गॾु वेहणो पवंदो ऐं सोचणो पवंदो त कानून थियण बावजूदि इहे कारोकारीअ जा वाक़िया छो था थियनि पिया। कारोकारी त मां न चवंदसि, मां चवंदमि त इहे सो कॉल्ड जेकी गैरत जे नाले ते क़तल थियनि था पिया,
इहा पंहिंजो मुंहिंजे ख़्याल में उन्हनि माण्हुनि खे गैरत न आहे जेके इनखे इहो लफ़्ज़ ॾियनि था, त उन्हनि खे वेहणो पवंदो, गॾियल सेमिनार कोठाइणा पवंदा, गॾियल कॉन्फ्रेंसूं कोठाइणियूं पवंदियूं, गॾियल जथा सुजाॻीअ जा ठाहे करे ओॾे मोकिलणा पवंदा, हर ॻोठ में अवेयरनेस पहुचाइणी पवंदी। जीअं टेलीफोन असां वटि मैसेजिस अचनि था, ईअं मैसेजिस आम करणा पवंदा। इहा रियासत जी ज़िम्मेवारी आहे। पुलिस बि इन में रोल किरदारु अदा करे। ऐं एक्टिविस्ट केतिरो करे सघनि था, तव्हां असां केतिरो करे सघूं था जेसिताईं रियासत पंहिंजी ज़िम्मेवारी न निभाईंदी। ऐं हिन वक़्तु सिर्फ़ु उत्तर में न, मीरपुर ख़ासि में ॾिसो, सांगड़ में ॾिसो, उते बि क़तल थियनि था। हिन वक़्तु लाड़ ऐं थर में बि क़तल थियनि था ऑनर किलिंग जा। त हिन वक़्तु पूरी सिंध जेकी आहे मक़तल गाह बणियल आहे। त हिन वक़्तु असांखे मुखालफ़तूं पंहिंजे पासे में रखी, पुलिस इंतिज़ामिया खे, सोशल एक्टिविस्ट खे, सियासी अॻवान खे गॾु बीही करे इन कुती रस्म जे ख़िलाफ़ु असांखे बीहणो आहे ऐं सुजाॻी जा सेशन करणा आहिनि। जीअं FM ते, रेडियो ते ऐं पंहिंजो सोशल मीडिया ते अहिड़ा पंहिंजो असांखे मैसेजिस, अहिड़ा पैगाम पहुचाइणा आहिनि त हीअ तव्हां अगरि क़तल करे रहिया आहियो त हिन जो हीउ ला आहे ऐं तव्हांखे हीअ सज़ा मिलंदी। अख़बारनि में इश्तिहार हुकूमत खे ॾियारणा पवंदा ऐं मुंहिंजे ख़्याल में इहे जर्नल असांखे कढणा पवंदा, FM ते ॾियणा पवंदा, यूनिवर्सिटियुनि में असांखे कॉन्फ्रेंसूं करणियूं पवंदियूं, असांखे ॻोठनि में वञिणो पवंदो, मदरसनि में पुलिस जी पंहिंजी ड्यूटी लॻाए करे उते पंहिंजो ऐलान कराइणा पवंदा। माना हिकिड़ी मोहल हलाइणी पवंदी, तेसि ताईं हीउ पंहिंजो न वेंदो ऐं जेसि ताईं हीउ पंहिंजो जागीरदारी निज़ाम आहे तेसि ताईं मुंहिंजे ख़्याल में सफ़ा वञणु त मुमकिन न आहे। पर पोइ बि इन नासूर खे घटाइण लाइ असांखे गॾियल हिकमत अमली जोड़नी पवंदी। ठीकु आहे डॉक्टर आयशा धारेजो, वॾी महिरबानी। अवां पंहिंजी क़ीमती राय असांजे नाज़रीन जे साम्हूं रखी, हुकूमत इदारनि जे साम्हूं रखी। नाज़रीन, इन कारोकारी वारे कुदे अमल ते डॉक्टर आयशा धारेजो कुछ सबब भी ॿुधाया जेके बुनियादी तौर हिन वक़्तु सिंध में कारोकारी जो जेके वाक़िया पेश अचनि था उनजे पोयां कहिड़ा सबब आहिनि ऐं उन सॼे इन अमल खे कीअं ख़तमु करे सघिजे थो, उन ते पंहिंजूं तजवीज़ूं बि अवां जे साम्हूं रखियूं, इदारनि जे साम्हूं रखियूं। नाज़रीन, प्रोग्राम वठंदा मुख़्तसिर ब्रेक, ब्रेक खां पोइ पाण ॿीहर हाज़िर थियूं।